सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते डॉक्टरनि तरफ़ां अॼु ओपीडीज़ जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि हैदराबाद में ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते अमले पारां 3 ॾींहं बि ओपीडीज़ जो मुकमल तौर ते बाइकाट सबबि मरीज़ दरबदर थी विया। सिविल अस्पताल कासिमाबाद, तालके अस्पताल शाह भिटाई ऐं प्रीटाबाद अस्पतालुनि समेत ॿियनि सरकारी अस्पतालुनि में पैरामेडिक्स, नर्सिस ऐं डॉक्टरनि पारां मुज़ाहिरा कया विया आहिनि। सिविल अस्पताल ख़ाइरपुर जे डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ ऐं नर्सिंग पारां अब्दुल हकीम जाकिराणी, कादिर बख्श पीरज़ादो, ज़वार इम्तियाज़ अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणी में ओपीडीज़ जो बाइकाट करे अस्पताल जी मुख गेट आॾो धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। टंडो आदम में डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ पारां मोहम्मद मिठल पिन्यारो, मुबारक ख़ासकेली, डॉक्टर ख़ुर्शीद चंदा ऐं ॿियनि जी अॻवाणी में तालके अस्पताल में ओपीडी जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। होॾां हाला, मटियारी, शहदादकोट, कंबर, मीरो ख़ान, रतोदेरो, लाड़काणो, मेहड़, ड्रखण, जेकबाबाद ऐं ॿियनि शहरनि में पिणु डॉक्टरनि ओपीडीज़ जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। अॻवाणनि जो चवणु आहे त रिस्क अलाउंस जो नोटिफिकेशन नाहे मिलियो, जॾहिं त सर्विस स्ट्रक्चर समेत ॿिया मुतालबा बि हल न थी रहिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ एहतजाज जारी रखियो वेंदो।